मुल्क में महांगाई जी हालत कंहिं खां ॻुझी कोन्हे। खाधे पीते जी शयुनि जा हुजनि तोड़े पेट्रोल जा अघ एतिरा त वधी चुका आहिनि जो हाणे ग़रीब माण्हू त ठहियो पर सुफ़ेद पोश ऐं विचोले तबिके जे माण्हुनि जा बि लाह निकिरी विया आहिनि। खीर जूं नदियूं त अॻ में बि कोन वहंदियूं हुयूं पर हाणे अव्हां खे हर माण्हू महांगाईअ जूं दाहूं ऐं तोबह कंदे नज़र ईंदो। ताज़ो ई बिजली जे फी यूनिट में वाधे ऐं वाधू बिलनि वारो मसइलो ग़रीब माण्हुनि लाइ अज़ाब बणिजी कड़कियो, जंहिंजे नतीजे में सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा, बिल साड़िण वारो अमल ऐं वापडा अमलदारनि खे मार कुट वारा मंज़र बि ॾिसण लाइ मिलिया। पर इन्हनि ॻाल्हियुनि जो हुक्मराननि ऐं अख़्तियारुनि ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो इहो त अवाम बि सम्झी चुकी आहे। इहो ई सबबु आहे जो माण्हू हुकूमतुनि ऐं खातनि में उमीदूं रखण बदिरां अपनी घोट त न छा थी वई वारी किरत में लॻी विया आहिनि, जंहिंजो हिकु मिसाल रावलाकोट में ॾिसण में आयो आहे। रावलाकोट जे माण्हुनि बिजलीअ जा पोल लाहे कुल्हनि ते खणी वापडा वारनि खे इहो चई वापसि कया आहिनि त खणो पंहिंजा पोल, बंदि कयो पंहिंजी बिजली, असांखे अव्हां जी का बि महिरबानी न घुर्जे। ईअं न सम्झो त उतां जे माण्हुनि बिना बिजलीअ जे 1900 में रहण जो फ़ैसिलो करे वरितो आहे, पर उन्हनि बिजलीअ जी लोड शेडिंग, बिजली अघनि में वाध ऐं वाधू बिलनि खां पंहिंजी जान सदाईं लाइ छॾाए वरिती आहे। रावलाकोट जे ॻोठाणनि पंहिंजी मुड़सी पाण कंदे चंदो गॾु करे सॼे ॻोठ खे सोलर एनर्जी ते आणींदड़ बहितरीन निज़ाम जी शुरूआत करे छॾी आहे। इन लाइ हुननि शुरूआती तौर फी घर खां 20,000 रुपया चंदो गॾु कयो, जंहिंखां पोइ उन्हनि जे ॻोठ खे सोलर एनर्जी में तब्दील कंदड़ निज़ाम ते कमु शुरू थी चुको आहे। जॾहिं इहो कमु मुकमल थी वेंदो त 6 महीननि ताईं लगातार फी घर खे 5,000 रुपया अदा करणा पवंदा, जिन मां सोलर कंपनी खे रहियल पैसा अदा कया वेंदा ऐं 6 महीननि खां पोइ उन्हनि जो हिक ॿिए ॾांहुं हिसाब किताब क्लियर थी वेंदो। 6 महीननि खां पोइ ॻोठाणनि जी बिजलीअ जा बिल अदा करण मां सॼी ज़िंदगी जिंद आजी थी वेंदी। निज़ाम जी मेंटेनेंस, बैटरियुनि ऐं तारुनि वग़ैरह जी ख़राबी, मुख़्तलिफ़ शयुनि जी तब्दीलीअ लाइ फी घर हर महीने रुगो 1,000 रुपया अदा कंदो, जेके वॾे अरसे ताईं गॾु थींदा रहंदा। गॾु थियल पैसनि मां वधीक बहितरीअ जा प्रोग्राम बि करे सघजनि था। इहो ई सबबु आहे त ॻोठाणनि वापडा वारनि जा बिजलीअ जा थंभा लाहे कुल्हनि ते खणी उन्हनि खे वापसि मोटाए ॾिना ऐं संदन एहसान न खणंदे इहो बि चयो त खणो पंहिंजा पोल, बंदि कयो पंहिंजी बिजली। सोचण जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहो निज़ाम एॾो सवलो ऐं सस्तो आहे त छा रावलाकोट खां पोइ मुल्क जे ॿियनि जयुनि ते बि अहिड़ा सोलर एनर्जी प्लांट लॻण जो अमल शुरू थींदो। जेकॾहिं ईअं थिए थो त हर माण्हू 24 ई कलाक सस्ते अघनि ते बिजली इस्तेमालु करे सघे थो।